नाज़िम थरकोल ब्लॉक 2 में तशद्दुद सबब फोत थियल पोरिया दो भील जा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ BF जे सॾ ते इस्लाम कोर्ट में शटरबंद हड़ताल कई वई आहे। हज़ारे माण्हू रैली कढी धरणो हयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर ग़ाज़ी नोड़ियो। जी ग़ाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थरकोल एरिया ब्लॉक 2 में कम कंदड़ गार्डन था जो मुबैना तौर तशद्दुद विझे कतल थियल औरत दो भील वाक़े जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ अॼु इस्लाम कोर्ट में BIF जे सॾ ते ॿीहर जेको शटरबंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। BIF जे जेको सॾ ते इस्लाम कोर्ट में आयल धरणे में सभी कंपनी मुलाज़िम पिणु कमु छॾे धरणे में शरीक थी विया आहिनि। हज़ारे माण्हुनि पारां जेको हिन वक़्तु इस्लाम कोर्ट में धरणो हयो वियो आहे ताकि इहो ॿुधाईंदो हलां त थरकोल माइनिंग कंपनी में कमु कंदड़ सिंधी ऑफिसरनि ऐं मैनेजमेंट विच में अंदरूनी तकरार शुरू थी वियो आहे। सिंधी ऑफिसरनि इन मामले ते एहतजाज कंदे नौकरियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो पिणु चिटा ॾिनो आहे ताकि इहो ॿुधाईंदो हलां त सिंधी ऑफिसरनि जे अहिड़े चिटा बैदि एंग्रो कंपनी दो भील वाक़े वारे ॾींहुं ड्यूटी ते मौजूदु 8 सिक्योरिटी गार्डनि खे जांच लाइ इस्लाम कोर्ट पुलिस हवाले करे छॾियो आहे। ऐं ताकि इहो ॿुधाईंदो हलां त दो भील कतल केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण बैदि BIF पारां अॼु ॾिनल शटरबंद हड़ताल वारे सॾ ऐं एहतजाज खे माठो करण लाइ हिन वक़्तु जेको आहे SSP थरपारकर इस्लाम कोर्ट जे SHO अब्दुर्रज़ाक जमाली खे दो भील कतल केस में कोताही करण ते लाइन हाज़िर करे छॾियो आहे ऐं कुर्बान राजड़ खे जेको आहे इस्लाम कोर्ट जो SHO मुक़ररु कयो वियो आहे। ऐं होॾां वरी पोरियत दो भील जे कतल केस में नामज़द जवाबदार जेके आहिनि उहे हाई कोर्ट कराची मां हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कराइण में कामयाब थी विया आहिनि ताकि इहो ॿुधाईंदो हलां त जवाबदारनि पंहिंजे वकीलनि शाहब तरकी ऐं अहमद रज़ा शाह महरफत सिंध हाई कोर्ट कराची मां 15 ॾींहंनि जी उबूरी ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे इस्लाम कोर्ट में सभी हज़ारे माण्हुनि जो जेको आहे धरणो आहे उहो जारी आहे। ऐं धरणे में जेको आहे BIF समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा जेके माण्हू आहिनि उहे बि हज़ारनि जे तइदाद में धरणे वारे हंध ते आहिनि। ऐं इस्लाम कोर्ट खां हटे करे जेको चेलार में बि BIF जे सॾ ते धरणो हयो वियो आहे। शटरबंद हड़ताल पिणु कई वई आहे। इन नमूने सां मुख़्तलिफ़ शहरनि थरपारकर जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि में बि जेको BIF जे सॾ ते हिन वक़्तु मुज़ाहिरा जारी आहिनि। जी ग़ाज़ी, अवां जी महिरबानी।